थर थुअर घर झूपड़ा बारण जिनी बूह, थर थुअर घर झूपड़ा बारण जिनी बूह, उठा मींह मलीर ते ट्रैकी निकता टूह, रात बि मुझे रूह सुते सांगी सारिया। जी हाँ, आवाज़ मारो आऊं आहियां नवाज़ चांडियो ऐं अवां ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम साई सताबी सिंध। प्रोग्राम साई सताबी सिंध शुरू करण खां पहिरीं सभ खां अॻु थर जे माण्हुनि खे उठे जूं वाधायूं। थर समेत सिंध में जिथे जिथे बरसातूं पियूं आहिनि उन्हनि सभिनी माण्हुनि खे वाधायूं ॾींदे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ प्रोग्राम ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन ज़रई तोसी ज़रात खाते हुकूमत सिंध जे तरफ़ां सूमर खां ख़मीस ताईं मंझंदि जो 2 वॻे असांजे ICT जे फेसबुक पेज तां सौ सिधो ॾिसी ऐं ॿुधी सघो था। हिन प्रोग्राम जो मक़सदु सिंध जे आबादगारनि खे जदीद ज़रात मुतलिक़ ॼाण ॾियणो हूंदो आहे त जीअं असांजो आबादगार ज़रात जे जदीद उसूलनि ते अमल करे पंहिंजे फसल मां वधीक पैदावार हासिल करे सघे। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में रोज़ानो केरु ज़रई माहिर खे दावत ॾेई घुराईंदा आहियूं जेको तव्हांखे तव्हांजे फसलनि मुतलिक़ जदीद ॼाण ॾेई सघे। हीउ प्रोग्राम हैदराबाद मर्कज़ खां अलावा लाड़काणो सखर ऐं मीरपुर ख़ासि सब सेंटर तां पोइ नशर कयो वेंदो आहे। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहतरम साईं एजाज़ अली जूणेजो साहिबु। साईं एजाज़ अली जूणेजो साहिबु डायरेक्टर काटन मीरपुर ख़ासि आहिनि। साईं हर सूमर ते महिरबानी करे फरमाए असां ते कई असां ॾींदा आहिनि, हिन प्रोग्राम खे टाइम ॾींदा आहिनि। त साईं एजाज़ अली जूणेजो साहिबु तव्हांखे भलीकार बि चऊं था ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम मां हर हफ़्ते असांजे आबादगार भाइरनि जे लाइ टाइम ॾियो था। महिरबानी साईं। जी हाँ साथियो, साईं एजाज़ अली जूणेजो साहिब सां अॼु असां जिन मौज़ूअनि ते गुफ़्तगू कंदासूं उहो त सभ खां पहिरीं त हेरण जी पोख जे हवाले सां ऐं ॿियो जेको मौज़ू आहे उहो मौजूदा जेके अञा बरसातूं सिंध में किथे थियूं आहिनि, किथे अञा वधीक वसण जो इम्कान आहे, त इम्कानी बरसातूं जेके आहिनि उन्हनि जे नुक़सान खां फसलनि जे बचाव जे लाइ एहतियाती तदबीरूं कहिड़ियूं अख़्तियार करणु घुरिजनि। जीअं इम्कानी बरसातनि खां बचाव जे लाइ आबादगार भाइरनि खे छा चवणु घुरिजे, त उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं साईं एजाज़ अली जूणेजो साहिब सां। जी साईं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजा आबादगार भाइरो, अॼु सभ खां पहिरियां हेरण जी पोख ते थोरो मुख़्तसिर ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजा आबादगार भाइरो, दुनिया में हेरण जो तेल सभ खां वधीक इंडस्ट्रियल तेल जे बतौर इस्तेमालु थिए थो पियो ऐं असांखे बि इन लाइ तयारु रहणु घुरिजे त असां इन पोख हेरण जी पोख में 2 क़दम अॻिते वञूं त बहितर आहे, छाकाणि त ही हेरण जी पोख मां काफ़ी फ़ाइदा आहिनि। हिन जो तेल जहाज़ रानीअ जी मशीनरीअ में, गाॾियुनि, बसुनि, ट्रकनि ऐं ट्रैक्टर जी मशीनरीअ में ऐं ॿियनि मशीन में कमु अचे थो पियो, छाकाणि त हेरण जे तेल में घाटाण तमामु घणी आहे। उन ई करे हिन जो जेकॾहिं असां हेरण तेल गरम कंदासीं त उहो ॻूढ़ो रहंदो, यानी उनखे उन में थिकनेस आहे, उन ई करे ॻूढ़ो रहंदो। उन ई करे मशीनरी में बि हिकु सुठो लुब्रिकेट थियो आहे। उन सां गॾोगॾु हेरण जो तेल फार्मा इंडस्ट्री में पिणु कमु अचे थो पियो, जहिड़ो कि लैक्सेटिव ऑइंटमेंट ऐं एरंडी जे बतौर कमु अचे थो। हाणे अर्ज़ इहा आहे त जेको लैक्सेटिव आहे, यानी का कब्ज़ कुशा दवा, उन लाइ उन में कमु अचे थो। जेकॾहिं स्किन ते का बीमारी थिए थी, उनखे एज़ ए ऑइंटमेंट ट्यूब लॻाए इस्तेमालु थी सघे थो। एरंडी जो ऑइल ॿहिराड़ीअ में नंढनि मासूम ॿारनि खे पेट जे सूर खां पीआरियो वेंदो आहे। इहे समूरियूं शयूं इन हेरण तेल मां ठहनि थियूं। साॻे वक़्तु इहे हेरण तेल कॉस्मेटिक इंडस्ट्री में बि कमु अचे थो पियो, जहिड़ो साबुण, शैम्पू वग़ैरह या ॿियूं काफ़ी जेकी कॉस्मेटिक इंडस्ट्री में शयूं ठहनि थियूं, उहे उन्हनि में बि ही हेरण तेल कमु अचे थो पियो। साॻे वक़्तु
फर्नीचर इंडस्ट्री में पेंट में वार्निश तौर कमु अचे थो, यानी हिन जी अफ़ादत तमामु बहितर आहे। साॻे वक़्तु ज़रात जी इंडस्ट्री में ज़रात में बायोपेस्टिसाइड तौर हेरण तेल इस्तेमालु थिए थो, जीअं नुंह जो तेल ऐं हेरण तेल पाण में मिलाए असां जेकॾहिं वाइट फ्लाई, साई मख ऐं थिरड़े ते स्प्रे कंदासीं त सुठा रिज़ल्ट असांखे मिली सघनि था। हेरण जो खड़ जेको थिए थो उहो असां एज़ ए फर्टिलाइज़र पंहिंजी सॉइल में, पंहिंजी ज़मीन में इस्तेमालु करे सघूं था त सुठा असांखे नतीजा मिली सघनि था। जीअं असां वथाणे भाण ज़मीन में मिलाईंदा आहियूं, अहिड़े ई नमूने हेरण जो खड़ जेको आहे उहो असां पंहिंजी सॉइल खे ॾींदासीं त सॉइल जी जेका ज़रख़ेज़ी आहे उहा बहितर थींदी, वधीक असां लाइ फ़ाइदेमंद थींदी। उन सां गॾोगॾु हेरण जो जेको तेल आहे उॾही खां बचाव लाइ कमु आणींदा आहियूं। जिते जिते उॾही जो मसइलो थींदो आहे, काठ खे उॾही लॻंदी आहे, त उते असां जेकॾहिं हेरण तेल हणंदासीं त असांजी उॾही ख़तमु थी वेंदी। जेकॾहिं उॾही कंहिं फसल में अची वई आहे त उते असां पंहिंजी अॾ में जेकॾहिं हेरण तेल हारे छॾींदासीं त उॾही उते ख़तमु थी वेंदी, यानी बहितर में बहितर असांखे रिज़ल्ट मिलंदा। इकोनॉमिक इम्पोर्टेंस हिन जी कुझु हिन तरह आहे त 8,000 खां 10,000 रुपया इहो हिन जो रेट आहे हिकु मण जो। इंडिया, ब्राज़ील, चाइना, USA ऐं यूरोप हिन जा जेके मेजर एक्सपोर्टर आहिनि, माना ही इहे मुल्क जेके आहिनि वधि में वधि दुनिया खां एक्सपोर्ट कनि था पिया, त ईअं ई पंहिंजे मुल्क में उनजी अफ़ादत ते कमु पिया था कनि पिया। हिन जो फसल जूं जेके मुख्य सीज़न्स आहिनि पोखाईअ जे लिहाज़ खां 2 आहिनि साल में, हिकु ख़रीफ़ ॿियो रबी। हेरणी पोख खे ख़रीफ़ में 1 मार्च खां 30 अप्रैल ताईं पोखे सघिजे थो ऐं इन साॻे फसल जो लाबारो सेप्टेंबर ऐं अक्टूबर में करे सघिजे थो। पर जेकॾहिं असां रबीअ में पोखींदासीं त अक्टूबर ऐं नवंबर में पोखी थींदी, अप्रैल ऐं मई में इन फसल जी लाबारो थींदो। मुंहिंजा साईं DS 30 वैरायटी आहे, केटर 01 हिन जी वैरायटी आहे, पाइनर 101 इन जी जिन्स आहे। इन्हनि 3 जिन्सनि ते असांजे सिंध में कमु हले थो पियो, इहे सिंध में पोखजनि थियूं पियूं। ॿिज जो मिक़दार 5 किलोग्राम पर एकड़ जेकॾहिं असांजी पंहिंजी वैरायटी आहे त, पर जेकॾहिं हाइब्रिड वैरायटी हूंदी त उते 3 किलोग्राम पर एकड़ ॿिज पोखे सघूं था। ॿूटे खां ॿूटो हिन जेको मुफ़ासिलो आहे 2 फुट आहे ऐं कतार खां कतार हिन पोख जेको मुफ़ासिलो आहे 3 फुट आहे, यानी हिकु ॿूटे खां ॿिए ॿूटे ताईं 2 फुट मुफ़ासिलो रखिणो आहे ऐं कतार खां कतार माना लाइन खां लाइन 3 फुट मुफ़ासिलो रखिणो आहे। पोखीअ वक़्तु हिकु ॿोरी DAP, हिकु ॿोरी SOP पोखीअ वक़्तु ॾियणी आहे। 40 ॾींहंनि खां पोइ हिकु ॿोरी यूरिया जी ॾियणी आहे। ठीकु पोखीअ जे 80 ॾींहंनि खां पोइ हिन फसल खे वरी हिकु ॿोरी यूरिया जी ॾियणी आहे। पाणी, पहिरियों पाणी पोखीअ वक़्तु ॾियणो आहे, ॿियो पाणी 40 ॾींहं माना पोखीअ जे 40 ॾींहं ते ॾियणो आहे ऐं टियों पाणी पोखीअ जे 75 डेज़ यानी 75 ॾींहं ते ॾियणो आहे। हाणे इहा जेका 75 ॾींहंनि जो फसल थी वेंदो त उन वक़्तु इहो फसल असांजो गुल ते ईंदो आहे ऐं बहितर आहे त आबादगार भाउ उन गुल वारे मरहले ते इन फसल खे पाणी ॾिए। इहो मरहले ते वक़्फ़ो लाहे रखिणो, छा त फ्लावरिंग इहा असांखे सीड ॾींदी आहे। हिन फसल मां 15 मण पर एकड़ ते असां उपत हासिल करे सघूं था।
100 kg सीड मां 45 kg ऑयल असां हासिल करे सघूं था। इन लाइ असां बाज़ार भाउ खे चवंदासीं त जिथे जिथे ज़मीन कमज़ोर आहे, ख़ाली पियूं आहिनि, उन्हनि ज़मीननि में इहे हेरण पोख पोखींदा त इन मां सुठो नाणो कमाए सघंदा, पाण बि ख़ुशहाल थींदा, सदन परगिणो बि ख़ुशहाल थींदो, पंहिंजो मुल्क खितो ख़ुशहाल थींदो। हाणे आउं हलां थो पियो नेक्स्ट सेगमेंट ते पियो। नेक्स्ट सेगमेंट आहे बारिश मां जा फ़ाइदा। मुंहिंजा साईं मिठाई घोट फरमायो आहे त मुंत थी मंडल मंडिया, मुंत थे मंडल मंडिया, ताड़े कई तवार, हारनि हर संभाया, हारनि हर संभाया, सरा थिया संघार, अच मुंहिंजे यार वसण जा वेस कया। मुंहिंजा साईं बारिश हिन वक़्तु हले थी पई ऐं ईंदड़ अगस्त में बि पवंदी। ख़ासि करे थर जे इलाइक़नि में हिन बारिश जे करे असां जुअर ॿाझर जा फसल पोखे सघूं था ऐं आबाददार भाउ इन मां वक़्ताइतो फ़ाइदो वठी सघनि था। उन सां गॾोगॾु सब्जियूं, घरेलू सब्जियूं बि थर में पोखे सघूं था। ऐं जेकॾहिं थोरो पके जे पासे ते ईंदासीं त जेकॾहिं पाणी बीह आहे पोख में, वणनि में या मिर्च में बारिश जो, त आबाददार भाउ खे असां इल्तिजा कंदासीं त उहो उन पाणी खे ड्रेन आउट करे, उन पाणी खे कढे वक़्त ते, छाकाणि त बीठल पाणी फसल खे नुक़सानु ॾींदो। उन लाइ आबाददार भाउ पंहिंजा तुर्त इक़दामात करे त बहितर अथसि। मुंहिंजा साईं हिन वक़्तु असीं हलूं था पिया अॼु जो मैसेज इहो आहे आबाददार ॿारनि लाइ त पंहिंजी ज़मीन में हर एकड़ ते हिकु निम जो वणु जेकॾहिं पोखींदासीं त असांजो पेस्टिसाइड खां आज़ादु थींदासीं। छाकाणि त निम जे वण में उहा अफ़ादत आहे, निम जूं ॿिज, निम जूं टारियूं, निम जा पन जॾहिं उन एकड़ जे एरिया में फहिलबा त असांजे पोख ते जीत जणा ऐं बीमारी पैदा न थींदियूं। उन लाइ हर आबाददार भाउ खे हिन ईंदड़ अगस्त में हिकु वण पोखण जी मुहिम हलाए ऐं पंहिंजे ज़मीनुनि ते हिकु निम जो वण हिकु एकड़ ते पोखींदो त इंशा अल्लाह ताला ईंदड़ 5 सालनि में सुठा नतीजा हासिल कंदो। संदसि ईंदड़ नस्ल उन मां फ़ाइदो वठंदो त बहितर अथसि। हिन खे प्रोग्राम खे वधीक हलाइण लाइ मां साईं चांडे साहिब ॾांहुं ही फोरम कंदुसि त साईं वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। तमामु बहितरीन तव्हां न रुगो ॼाण ॾिनी आहे बल्कि इम्कानी बरसातनि खां जेको पंहिंजा फसलूं आहिनि उन्हनि खे कीअं बचाइजे, गॾोगॾु हेरण जी पोख जे हवाले सां हेरण जे लाइ असां आबाददार ॿारनि खे गुज़ारिश कंदासूं त साईं जेके मुफ़ीद ॻाल्हियूं ॿुधाइनि इन ते ज़रूरु अमल करियो। गॾोगॾु ॿी जेका साईं अहम ॻाल्हि वणनि जे हवाले सां कई आहे त हिन वक़्तु सावणी जूं जेके बरसातूं आहिनि, सावणी जी मुद शुरू थी चुकी आहे ऐं सावणी जी मुद में कोशिशि करियो त वधि खां वधि वण पोखियो। छाकाणि त वणनि जो न हुजणु या वण या ॿेला जेके आहिनि उहे वढे छॾण जे करे नतीजो असां तव्हां सभिनी जे साम्हूं आहे ऐं उहो सभु असां भोॻियूं पिया। हिन वक़्तु बि शदीद बरसातूं, गॾोगॾु जेके दरियाई ॿोॾूं उहे बि अचनि पियूं। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे थबई दरिया जेके आहिनि उन्हनि में तक़रीबन ॿोॾ वारी सूरताल थी चुकी आहे। इहो सभु कुझु सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे आहे त वण जेके आहिनि या असांजा ॿेला आहिनि उहे ख़तमु थी विया। जॾहिं वण ऐं ॿेला ख़तमु थी विया त नतीजो सभिनी जे साम्हूं आहे। त कोशिशि करियो जेकॾहिं तव्हां पंहिंजा फसल ऐं नसुल बचाइणु चाहियो था त वधि खां वधि वणकारी मुहिम जेका आहे उन में हिसो वठो। वधि खां वधि घर जो हर फर्द जेकॾहिं हिकिड़ो हिकिड़ो ॿूटो पोखे ऐं उन खे वॾो वण करे त असांजो ही मिठड़ो मुल्क पाकिस्तान ऐं सुहिणी सिंध हिकु भेरो ॿीहर जेको आहे वरी शाद ऐं आबाद थी पवंदा। साईं मुंहिंजे ख़्याल में इन ते असां अॼु जो पंहिंजो प्रोग्राम जेको आहे पुॼाणी ते पहुचायूं। वॾी महिरबानी साईं।
एजाज़ अली जूणियो साहिब, तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम आहे असांजे आबादगार भाइरनि जे लाइ कुझु घणियूं ॾिजूं, तव्हांजी वॾी महिरबानी साईं। महिरबानी साईं। जी आबादगार भाइरो, इन ते ई असांजो अॼु जो प्रोग्राम साई सताबी सिंध पुॼाणी ते पहुची रहियो आहे। हिन प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाए रहियो असांजो फ़नी सहकारी साथी सलमान अहमद निदामानी साहिब। जेकॾहिं वक़्तु वफ़ा कई ऐं सिहत साथ ॾिनो, ईंदड़ प्रोग्राम में वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान नवाज़ चांडियो खे ॾींदा मुर्की मोकल जे न पेर ते न ख़ैर।